तव्हांजो सवाल सां छा चवंदा? काला बाग डैम जो इशू हींअर हुअण ई न खपे। हींअर मुल्क वञे पियो इलेक्शन में, ये ना आकबत अंदेश माण्हू आहिनि जेके पाकिस्तान के इस वक्त कंट्रोवर्शियल इशूज़ उठाना, काला बाग डैम उठा लेना, कभी अलग पाकिस्तान में मजीद सूबे बनाने के लिए बात कर लेना, कभी बात कर लेना कि समंदरी हदूद को ऐसा कर दें, कभी कहते हैं कि आप बरेलवी और देवबंदी का टकराव करा दें, आप फुरकेवारियत फैला दें। पाकिस्तान में ये वक्त नहीं है, पाकिस्तान खतरे में है, आलमी ताकतों का घेरा है, एक यूनिटी चाहिए, पाकिस्तान के लोगों का एक इत्तेहाद चाहिए। सिंधी, पंजाबी, बलोच, पश्तून, सराइकी, उर्दू स्पीकिंग हिंद को सब शाना शाने से मिलाए अपने वतन की हिफाजत के लिए, अपने 22 करोड़ पाकिस्तानियों, अपने मुल्क के लिए, अपने मुल्क की सरहदों की हिफाजत के लिए। इंडिया हमलावर है आपके खिलाफ, अफगानिस्तान उनसे मिला हुआ है, इसराइल आपके खिलाफ है, आपके न्यूक्लियर पावर को खतरा है, आपके खिलाफ आलमी ताकतें मंसूबा जोड़ रही हैं कि पाकिस्तान को अकेला करके उसके खिलाफ हम कार्रवाई करें। ट्रंप आपके खिलाफ हर वक्त बयानात जारी कर रहा है और आप दूसरों लोगों को एक दूसरे से लड़ा रहे हैं। पानी है नहीं, बाल्टी में पानी है नहीं, बाल्टी का वो नज़र आ रहा है कि उसमें एक बूंद पानी नहीं, और आप कह रहे हैं इसमें तो सुराख करके एक और लाइन निकाल। बाल्टी में पानी ही नहीं है, सिंधी में जो तरो लगो पियो है, वो बाल्टी में पानी है नहीं, ऊपर से आप कह रहे हैं इसमें से एक पाइप निकालूंगा, सुराख करूंगा, पानी निकालूंगा। काला बाग डैम पाकिस्तान के तमाम सूबे रद्द कर चुके हैं, केपी का रद्द कर चुका है, सदर असेंबली करारदाद पास कर चुकी है 2 दफ़ा, और आपको पता है बलूचिस्तान असेंबली करारदाद पास कर चुकी है। मियाँ शहबाज शरीफ सिंध में आए कह के गए काला बाग डैम कि हम हक में नहीं है सिंध के भाइयों के मुखालफत के। इमरान खान कह चुके हैं, पीपल्स पार्टी कह चुकी है, हम कह चुके हैं, GDA कह चुका है, हमें 1991 के अकॉर्ड के तहत पानी भी नहीं मिल रहा, सिंध पूरा सूखा हुआ है। तो डैम की बात करना ये पाकिस्तान के लोगों को तकसीम करने की बात है। पाकिस्तान में इस वक्त इत्तेहाद और यगानगत और भाईचारे और रवादारी की ज़रूरत है, हम आलमी ताकतों के एजेंडा पे न खेलें। सुप्रीम कोर्ट मंजूरी ॾी थी छॾे, पोइ तव्हां हिनजी हिमायत कंदा आहियो? इख्तियारी कोन्हे, केरु मंज़ूरी कंदो? त मंज़ूरी ॾेई छॾियूं, त मंज़ूरी ॾेई छॾियूं त आया त पली जा तूं हाणे मुस्लिम नथी, तूं ॿुध थी वई। मिसाल तौर का अदालत मंज़ूरी ॾेई छॾे त आया लतीफ़ पली जे लाइ असां फ़ैसिलो कयो आहे त हाणे उहो मुस्लमान कोन हूंदो, हाणे उहो ॿुध मत इख्तियार कंदो, अदालत हुकुम करे छॾे, तूं सुभाणे ॿुध थी, महात्मा गौतम बुद्ध जो फैन थी वञे, त आउं चवंदो हा सुप्रीम कोर्ट हुकुम ॾिनो आहे, हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे, आउं वञा थो ॿुधनि जो टेम्पल थो ठाहियां, या चवनि तूं अॼु चीनी कोन्हे, सिंधी कोन्हे, हाणे तामिल आई, आया लतीफ़ पली जो सिंधी कोन्हे, हाणे तमिलनाडु में वञी रहे, त आउं टपड़ खणी रवानो थी वेंदुसि त अदालत चयो आहे तमिलनाडु का। हुननि जो वस जी कोन्हे, हुननि जो इख्तियार ई कोन्हे, हुननि जो डोमेन ई कोन्हे, हुननि जो इख्तियार थोरी आहे त उहे जेके पॉलिटिकल मामला आहिनि हुन ते वेही फ़ैसिला कनि। तंहिंजे करे पॉलिटिकल मामलनि जा फ़ैसिला आवाम कंदो आहे। पाकिस्तान जे आवाम खे टकराव में न आणियो, जेको बि पाणीअ जी ॻाल्हि ते टकराव पैदा करणु चाहे थो, डैम ठाहिण जी ॻाल्हि करणु चाहे थो, सो आलमी ताक़त जो मुलाज़िम आहे, उहो पाकिस्तान जे माण्हुनि खे विढ़ाइणु चाहे थो, उहो सिंध जे माण्हुनि खे दीवार सां लॻाइणु चाहे थो। सिंध जा माण्हू दरियाए सिंध ते काला बाग डैम जी हरगिज़ इजाज़त न ॾींदा। काला बाग डैम सिंधियुनि जे लाइ सम्झो त हिकिड़ो सीने में छुरो हणी करे, तंहिंजे करे सीने में छुरो हणण जी इजाज़त कोन ॾींदासीं। सिंध सुके पई, मरे पई, माण्हू पिननि पिया, समुंड मथे पियो चढ़े, समुंड मथे चढ़ी थटो ज़िलो आहे, सजावल ज़िलो अधु खाजी चुको आहे, बदीन खाजे थो, उन में तव्हीं पाणी खणंदो, दरियाए सिंध सुको पियो आहे, माण्हुनि जो पीअण जो पाणी कोन्हे, माण्हू किश्ता ऐं बाल्टियूं खणी घुमनि पिया, उन में डैम ठहणु इख्तियार कंहिं ॾिनो आहे? सुप्रीम कोर्ट खे कंहिं इख्तियार ॾिनो आहे? हाई कोर्ट खे कंहिं इख्तियार? तव्हीं चवंदो इख्तियार आहे अदालत खे इख्तियार आहे, त सुप्रीम कोर्ट चई करे त असीं जमहूरियत ख़तमु था कयूं, बादशाह था कयूं। सुप्रीम कोर्ट सुभाणे चवे असीं बादशाह था क़ाइमु कयूं ऐं मुल्क में जमहूरियत न खपे, सुप्रीम कोर्ट खे इख्तियार आहे या बादशाह जो फ़ैसिलो आवाम कंदो। सुभाणे चवनि था असीं जेको इलाक़ था कयूं श्रीलंका सां या बर्मा सां ऐं बाउंड्री खोलियूं था, बर्मा जे माण्हुनि खे दावत था ॾियूं अची सिंध में आबाद थियनि, त असीं क़बूल कंदासीं छा? सुप्रीम कोर्ट जा समूरा जाइज़ फ़ैसिला क़बूल कंदासीं। असांखे अदालतुनि लाइ एतिराम आहे, अदालतूं असांजे सिर जो साईं आहिनि, पर सियासी मामलनि में आउं नथो सम्झां। चीफ जस्टिस साहिबु हिकिड़ो दाना माण्हू आहे, समझदार माण्हू आहे, और अहिड़ो माण्हू केस खणी वञनि था, आउं नथो सम्झां चीफ जस्टिस जहिड़ो हिकिड़ो समझदार, बालिग़, अकुलमंद ऐं हिकिड़ो दूरंदेश माण्हू इन क़िस्म जो फ़ैसिलो कंदो। आउं सम्झां थो त उहो हिन पिटीशन खे डिसमिस करे